पाक फौज 9 मई साने केस जे जवाबदारनि खे माफ़ी ॾियण जो इम्कान रद्द करे छॾियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवणु आहे त ब्रसेल्स में फील्ड मार्शल न को इंटरव्यू ॾिनो आहे, न वरी का माफ़ी जी ॻाल्हि थी। PTI जो को ज़िक्र न थियो। सीनियर सहाफ़ी ज़ाती मुफ़ाद ऐं मशहूरीअ लाइ लिखी छॾियो। सदस्य इहा हरकत मुनासिब नाहे। 9 मई फौज न पर क़ौम जो केस आहे। रिथाबंदी तोड़े हमिलो कंदड़नि ऐं संदनि मददगारनि खे कानून मूजिबि कटहरे में अचणो पवंदो। सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ़ पानी खे 9 मई साने जे 8 केसनि में ज़मानत मंज़ूर कंदे खेसि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस आफरीदी नवाज़ ने चयो आहे त ज़मानत मामले ते सुप्रीम कोर्ट फाइंडिंग में मोहतात हूंदी आहे। ट्रायल कोर्ट खां फाइंडिंग वरिती वञे, सबूत ट्रायल कोर्ट में अची वेंदो। PTI बानी ख़िलाफ़ कहिड़ियूं शायदियूं आहिनि? सुप्रीम कोर्ट मेरिट ते ऑब्ज़र्वेशन ॾिनी त केस जो ट्रायल मुतासिर थींदो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो इशारो आहे त बानी जल्द ॿाहिरि ईंदो। ॾुखियो वक़्तु जल्द ख़त्म थी वेंदो। जिदोजहद जारी रखंदासीं। अवाम खे ख़बर पइजी वई त 9 मई जो केस कूड़ो आहे। सरगोदा में अदालत शाहिदनि खे रद्द करे चुकी आहे। उमर अयूब शिबली फरार थियनि त ॿिया अॻुवाण वापसि ईंदा। 190 मिलियन पाउंड जी रक़म क़ौमी नाणे में जमा थी। अलकादिर ट्रस्ट केस में PTI बानी जो को बि मुफ़ाद नाहे। तहरीक इंसाफ़ अॻुवाण सुलसभा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त ज़मानत जो मतिलबु बरियत नाहे। PTI बानी 190 मिलियन पाउंड जी करप्शन में मुलविस आहे। तहरीक इंसाफ़ जा अॻुवाण पाण खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। PTI बानी खे शाहिदनि जी बुनियाद ते 9 मई केस में सज़ा मिली। PTI बानी ॿुधाए त मलिक रियाज़ खे कहिड़े नमूने रक़म अदा कई। तहरीक इंसाफ़ सबूत पेश करण बदिरां मदीने जी रियासत वारो मौक़िफ़ अख़्तियार कयो। साबित थी चुको आहे त बंदि लिफ़ाफ़े जी वफ़ाक़ी काबीना खां मंज़ूरी हासिल कई वई। कराची जे इलाइक़े में चिनार रोड ते फटाकनि जे गोदाम के बाहि धमाका, 2 ॼणा फौज 34 माण्हू ज़ख़्मी। फायर ब्रिगेड अमले वरी जिदोजहद खां पोइ बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। वरी वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर खां रिपोर्ट तलब। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते इमदाद फराहम करण जी हिदायत। सूबाई घरू वज़ीर जा हसन अंजार जो चवणु आहे त शहरी आबादी में फटाकनि जी फैक्ट्री में गोदाम ठाहिण जी इजाज़त ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में 3 ॾियाड़े बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची जे मलेर क़ायदाबाद, गुलशन हदीद पिपरी में वस्कारो, सुरजानी टाउन, न्यू कराची, गुलशन में ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। औरंगी टाउन, बलोच कॉलोनी, मेरान टाउन ऐं ॿियनि हंधनि ते बि वस्कारो। कोरंगी कॉज़वे ट्रैफ़िक लाइ बंदि। हैदराबाद जी कासमाबाद, लतीफ़ाबाद समेत ॿियनि इलाइक़नि में मुसलसल बरसात सबबि गोरे जहिड़ो पाणी भीजी वियो। मीरपुर ख़ास, भटियारी, सजावल, उॾेरोलाल, डिगड़ी, नंगर पार्कर ॿियनि शहरनि में बि बरसात। ॾिगण सबबि नईं दंबाले में बि कोट गुलाम मोहम्मद ऐं डिगड़ी में 1 ॼणो फौत। मौसमियात खाते तरफ़ां 23 खां 27 अगस्त ताईं वधीक बरसातुनि जी शहरियों को बहुत तकलीफ हुई, शहरियों को बहुत अजियत का सामना करना पड़ा, जिसके लिए सिंध हुकूमत ने सबसे माजरत भी की है। हम माजरत ख्वाह भी हैं कि उस बारिश के पानी जमा होने से लोगों को नुकसान हुआ, लेकिन हमें ये उस वक्त भी जब हमसे कोई मीडिया सवाल पूछ रही थी कि ये पानी निकलेगा कैसे, तो हमने यही क्लियर कहा कि जी आप थोड़ा सब्र करें, ये पानी नेचुरल फ्लो से निकलेगा। जब आप पानी उसकी तादाद बड़ी होगी तो ज़रा उसको अपने निकलने के लिए टाइम चाहिए, और आपने देखा कि वो पानी निकाला गया जो कोई नेचुरल ड्रेन से निकलना था। बाकी जो वाटर बाउजर भी थे या जो अंडर पासिस थे, उन अंडर पासिस पे मशीनरी, हैवी मशीनरी लगाई हुई थी। सिंध सरकार बरसात दौरान शहरनि खे तकलीफ़ ते माज़रत करे छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद जो चवणु आहे त कराची में 19 अगस्त ते मुसलसल बरसात सबबि शहरी मौत जी सूरतहाल पैदा थी। बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां थिए हा त परेशानी न थिए हा। सिंध सरकार शहरनि खे तकलीफ़ पहुचण ते माज़रत कई आहे। माहौलियाती तब्दीली समूरी दुनिया जो नक्शो तब्दील करे छॾियो आहे। KPM पंजाब में बरसात सबबि वॾे पैमाने ते तबाही थी आहे। सिंध सरकार जे इदारनि पाणी जी निकाली लाइ बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मुत्तहिदा सरबराह ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं जमात इस्लामी अमीर नईमुर रहमान सां फ़ोन ते राबितो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात दौरान जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। सिंध सरकार खे हर मुमकिन शइ मदद जी आज। NDMA चेयरमैन खे सिंध सरकार सां राब्ते में रहण जी हिदायत। सिंध सरकार तरफ़ां आवाम खे रिलीफ लाइ समूरनि इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत। कमिश्नर कराची जी वॾे वज़ीर मुराद अली शाह खे बरसात जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त हू बरसात जी सूरतहाल जी निगरानी करे रहियो आहे। शहरनि खे हर मुमकिन सहूलियत फराहम करणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। आवाम खे रिलीफ फराहम करण लाइ समूरा इदारा गॾिजी कमु कनि। तवानाई वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजलीअ जी डिघी लोड शेडिंग ते गिणती करे छॾी के इलेक्ट्रिक अमले ऐं मशीनरी खे हंगामी बुनियादुनि ते मुतहरिक रखण जी हिदायत। सूबाई वज़ीर नासिर शाह तरफ़ां के इलेक्ट्रिक हेड ऑफिस जो दौरो।
सदस्य बणा है तो बरसात बाद फीडर ट्रिप थियण सबब आवाम सख्त ॾुखियाईनि जो शिकार थिए थो। के इलेक्ट्रिक अमलो ऐं मशीनरी मुतहरिक रहनि। के इलेक्ट्रिक तर्जमान जो चवणु आहे त बरसात खां पोइ ट्रिप थियल केतिरनि ई फीडरनि खे बहाल कयो वियो आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में दिफ़ाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। नायब वज़ीर आज़म साग ठार सां चीनी बड़े वज़ीर वांग ज़ी जी मुलाक़ात। नायब वज़ीर आज़म साग ठार चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती मज़बूत बुनियादनि ते क़ाइमु आहे। ख़िते में अमन इस्तेहकाम लाइ गॾिजी कमु कयो वेंदो। पाकिस्तान ऐं चीन सलामती काउंसिल समेत आलमी फ़ोरमनि ते हिक ॿिए जी मदद करण लाइ पुरअज़्म आहे। चीनी पढ़ी वज़ीर वांग ज़ी जो चवणु आहे त पाकिस्तान सां लाॻापनि खे नई बुलंदियुनि ताईं पहुचायो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे चीन जे दौरे जो इंतज़ारु कयो पियो वञे। पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत थी रहिया आहिनि। बरसाती ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ भरपूर मदद कई वेंदी। चीनी सफ़ीर वांग ज़ी जी सदर आसिफ अली ज़रदारी साम्हूं मुलाक़ात। CPEC-2 आलमी ऐं इलाक़ाई सूरतहाल ते ॻाल्हियूं। अमरीकी मैगज़ीन आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर खे फौलादी मर्द ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो फितरी भाईवार करार ॾेई छॾियो। वॉशिंगटन टाइम्स जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर सदर ट्रंप जो नओं स्ट्रेटेजिक पार्टनर बणिजी सघे थो। आसिम मुनीर निहायत मज़बूत एसाबनि जो मालिक ऐं सख़्त फ़ैसिलनि जी सलाहियत रखे थो। इसराइली फ़ौज गज़ा सिटी ते कब्ज़े जे मंसूबे ते अमल शुरू करे छॾियो। इसराइली फ़ौज जी ज़मीनी कार्रवाई खां वॾे पैमाने ते शहरनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ प्लाण। इसराइली फ़ौज दावा कई आहे त 10 लख आबादी वारी पटी जो कंट्रोल संभालियो वियो आहे। कराची जे सहाफ़ी ख़ावर हुसैन जी ॿीहर पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। रिपोर्ट में चयो वियो आहे त ख़ावर हुसैन खे लोहड़ीअ जे साॼे पासे वेझो खां गोली लॻल आहे। ख़ावर हुसैन खे लॻल गोली खाॿे पासे कन मां आर पार थी चुकी आहे। गोली सबबि दिमाग़ मुतासिर थियण जे नतीजे में ख़ावर हुसैन जो मौत थियो आहे। नस्ला टावर केस में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अॻूणे DG मंज़ूर काका समेत 27 जवाबदार बरी। एंटी करप्शन अदालत जो चवणु आहे त प्रोसिक्यूशन जवाबदारनि ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित करण में नाकाम थी चुकी आहे। पीपी शहीद भुट्टो जे बानी मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़ार भुट्टो जूनियर तरफ़ां नई पार्टी लाइ लाड़काणे में राब्ता मुहिम शुरू। मुख़्तलिफ़ हंधनि ते शहरनि तरफ़ां शानदार आजियां गुलनि जी वर्का मटके अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा। ज़ुल्फ़ार भुट्टो जूनियर जो चवणु आहे त सिंधु दरिया ख़तरे में आहे। जी अलाटमेंट जो मनसूबो रद्द करायो वेंदो। सिंध जी यूनिवर्सिटियुनि खे महफ़ूज़ बणायो वियो आहे। नौजवाननि खे इख़्तिलाफ़ विसारे मुतहद थियणु घुरिजे। सिंध में बरसाति सबबि हिकु दफ़ो ॿीहर हालतूं ख़राब आहिनि। हुकुमरान ॿुधाइनि त आलमी इदारनि खां बरसाती ॿोॾि मुतासिरनि लाइ वरितल अरबें डॉलर रक़म किथे आहे। ऐं पाकिस्तानी भारत एशिया कप में आम्हूं साम्हूं अचण लाइ तयारु। भारतीय हुकूमत क्रिकेट टीम खे पाकिस्तान सां खेॾण जी इजाज़त ॾेई छॾी। एशिया कप में पाकिस्तानी भारत जी मैच 14 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी।